इस्लामी जमहूरिया बांग्लादेश जो डिप्टी हाई कमिश्नर SM महबूब आलम सखर पहुंची वियो। कमिश्नर सखर डिवीज़न सां मुलाकात, सखर प्रेस क्लब जो दौरो। तफ़सीलन मूजिब कमिश्नर सखर डिवीज़न फ़ियाज़ हुसैन अब्बासी सखर जे दौरे ते आयल मोज़ेज़ मेहमाननि इस्लामिक रिपब्लिक ऑफ बांग्लादेश जे डिप्टी हाई कमिश्नर SM महबूब आलम सां मुलाकात कई। मुलाकात दौरान कमिश्नर सखर डिवीज़न ऐं डिप्टी हाई कमिश्नर सखर गरियल दिलचस्पी जे मामलनि, मक़ामी कारोबारी शोबे जे सहकार ऐं तरक्की ऐं इस्तेहसाल जे ॿियनि मुख़्तलिफ़ शोबनि ते ख़यालनि जी ॾेवट कई। मुलाकात में ट्रेड डेवलपमेंट अथॉरिटी ऑफ पाकिस्तान जो डिप्टी डायरेक्टर फिदा हुसैन मैसर पिणु मौजूदु हो। कमिश्नर सखर डिवीज़न बांग्लादेश जे डिप्टी हाई कमिश्नर जो सखर अचण ते शुक्रियो अदा कयो ऐं हिक ॿिए खे सोविनियर पेश कया। जॾहिं त बांग्लादेश डिप्टी हाई कमिश्नर सखर प्रेस क्लब जो दौरो करे साफ़िन सां पिणु मुलाकात कंदे ख़यालनि जी ॾेवट कई। इन मौक़े ते प्रेस क्लब जो सदर आसिफ ज़हीर लोधी, इमदाद बुज़दार, शहज़ाद ताबानी, ख़ालिद मामर, सलीम सेतो, सारिश कोकर ऐं ॿिया मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची